नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। अवां खे मोहरो का ख़बर ॾिनाल। मोहरो में सिंध जो कहाणीकार 300 खां मथे सिंधी ड्रामा लेखक मुसनिफ़ अदाकार अरबाब छजड़ो जी तबियत ख़राब, दिमाग़ जी रग टूटी वई। खेनि नवाबशाह जे प्राइवेट सेंटर में इंतहाई ॻणती जोगी हालत में दाख़िल कयो वियो आहे, जेको ज़िंदगी जी जंग विड़ी रहियो आहे। पर सिंध सक़ाफ़त खाते तरफ़ां का बि सार न लधी वई आहे, जंहिं अमल ख़िलाफ़ मोहरो जे अदीब, शाइरनि, लेखकनि, फ़न सां वास्तो रखंदड़ पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं जी अॻुवाणी अदीब, शाइर अज़ीम सिंधी, अब्दुल्ला जैसर, मोहम्मद यूसुफ शेख, मजहूर, गुलाम हैदर सोलंकी ऐं ॿिया करे रहिया हुआ। जिथे हिननि चयो त सिंध जे हिन कहाणीकार, दानिशर ऐं ड्रामा निगार अरबाब छजड़ो जी दिमाग़ जी रग टूटी वञण खां पोइ प्राइवेट इस्पताल नवाबशाह में दाख़िल आहे, जिथे ज़िंदगी जे जंग विड़ी रहियो आहे। पर सक़ाफ़त खाते का बि सार न लधी आहे, छाकाणि त सिंध हुकूमत सक़ाफ़त खातो हमेशह मुर्दा परस्ती जो मुज़ाहिरो कयो आहे ऐं असां मुर्दा परस्त क़ौम थी विया आहियूं। अदीब, दानिशर ऐं फ़नकारनि जे मरण खां पोइ हुकूमत इन्हनि खे चेक ॾींदी आहे ऐं इन्हनि जूं वर्सियूं मल्हायूं वेंदियूं आहिनि। पर इन्हनि जी हयाती में जॾहिं हू बीमारी जे बिस्तरे ते हूंदा आहिनि त हू तड़पी तड़पी साह ॾींदा आहिनि, पर हिननि जी वार न थींदी आहे। हिननि सिहत जे सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पीचो, सैयद नासिर अली शाह, सईद गनी, सरदार शाह, फयाल टालपुर ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खां मुतालबो कयो त हिन भलोड़ अदीब, अदाकार ऐं फ़नकार जी माली सहायता करे अरबाब छजड़ो जी हयाती बचाई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।